अब्दी मुझे महबूब जी कब्र ते वञी करे ता इबादत कयो दर्जा हिन जा बुलंद अल्लाह सही तंग सलामत रखे मौला जो सायो तांजे सलामत इमाम हुसैन तांगे पंहिंजी ज़ियारत नसीब करे मौला जी ज़ियारत जी उम्मीद कंदा कि कोशिश कंदा कि जेतिरे क़दर थी सके हुसैन जी ज़ियारत जो इरादो करे मौला तांगे ज़ियारत नसीब कंदो इमाम ज़माना जे सदके अल्लाह हुसैन जी तांगे ज़ियारत नसीब करे आका मौला हुसैन जी ज़ियारत तमाम घणो सवाब ही अयाम ज़ियारत हुसैन अरबईन यानी ज़ियारत हुसैन ऐं ज़वार ऐं ज़ियारत से मरबूत कोशिश कंदी ही मौजू ते गुफ्तगू कया अल्लाह ताके सलामत रखे हाणे अर्ज़ अदब तो के दास्तान जो सहारो वठी इमाम मूसा काज़िम जी बारगाह में एकड़ो साहिल आयो उन अर्ज़ अदब के मौला मुंजी जिंदगी जा घणा ॾींहं बचल आहिनि इमाम सादिक इमाम मूसा काज़िम फरमायो 18 ॾींहं ही 18 ॾींहं ॿुधी करे घर घुरंदो ईंदो आहे घर वारी खे चवंदा मूसा काज़िम अलैहिस्सलाम फरमायो 18 ॾींहंनि में तूं मरी वेंदुमि तूं ॿुधाए त 18 ॾींहंनि में कमु कहिड़ो कयां माई चवंदी त निभागा मरी हूअं वेंदी हुसैन जी वञी ज़ियारत करे अच कमु त चङो कर तवजो हुजे त मां मजलिस खे अर्ज़ अदब कयां ही माई चवंदी त मरी त हूअं वेंदी आका हुसैन जी ज़ियारत करे ही टुरंदो हुसैन जी ज़ियारत जे लाइ ईंदो आहे ज़ियारत करे घर मोटींदो आहे 18 ॾींहं गुज़री वेंदा आहिनि मौत न ईंदो त सोचींदो रहंदो आहे मौत जो फरमान पूरो थी नथो सघे 18 ॾींहं बि गुज़री विया मौत बि न आयो वरी मूसा काज़िम जी बारगाह में अची करे अर्ज़ कई मौला छा हिकमत आहे मौत न आयो 18 ॾींहं गुज़रिया मौला फरमाए बंदे ख़ुदा तो 18 ॾींहं में कमु कहिड़ो कयो चई मां आका हुसैन जी ज़ियारत कई चई तोखे ख़बर न आहे जॾहिं को ज़वार हुसैन जी ज़ियारत कंदो आहे अल्लाह उन जा 30 साल उमिरि वधाए छॾींदो आहे बाबा नहीं जागी तो मौला ताके सलामत रखे जेके नारो अचे तो हिकु नारो मौला जो ॿुधाए इमाम ज़माना जा हकीकी सिपाही आहे त 18 ॾींहं गुज़रिया मौत न आयो हुसैन जी ज़ियारत एॾो वॾो सवाब आहे जो इंसान जी ज़िंदगी इंसान जी रूह इंसान जी हक़ीक़त ऐं इंसान जी बक़ा हुसैन सां आहे हिकु ॿी रवायत दिलि थी चए अर्ज़ अदब कयां तव्हांजी अक़ीदत खे मद्दे नज़र रखंदे आहे तवजो बाबा अल्लाह सही तव्हांखे आबाद रखे जेके मजलिस ॿुधण आया कोशिश कयो हेॾे ई तवजो जे कचहरी तव्हांजो आबाद रहियो इमाम कंदो हमेशह तव्हां सलामत रहो थोरी तकलीफ़ थिए थी तव्हां मुखातिब थियण में लेकिन तव्हांखे बिल्कुलु सलामत रखे हर इंसान में सुस्ती हूंदी आहे अज़ादारनि में अञा घणी सुस्ती हूंदी आहे मौला हिननि खे सलामत रखे कोशिश कंदा कयो की मौलवी सां साम्हूं ई मुखातिब थियो त मौलवी बि तव्हां ताईं कुझु न कुझु शयूं पहुचाए सघे छो जो कुझु जी नियत ज़वारनि जी अलाह ई थो ॼाणे मूंखे ख़बर न आहे लेकिन सभिनि खे नियतुनि ते हुसैन पंहिंजे पंहिंजे हिसाब सां अचण ऐं सवाब अता कंदो आहे मां हिकु अज़ीम रवायत अक़ीदत में थो पढ़ां ॾिसां थो हाणे मूंसां केरु मेराज केरु थो हली करे केरु हिते ई हथ ॿधी वेठो आहे न्याज़ जे चकर में केरु मजलिस ऐं फ़ज़ाइल हुसैन ॿुधण आयो आहे अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे इमाम जो सायो हुजे आबाद रहो चाचो हबीब जी उमिरि में नारा घोड़े तव्हां जवान ख़ामोश आहियो अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे इमाम सादिक जी बारगाह में 70 शख़्स आयो सवाल हिकु मौला के चयो जवाब 70 थी अलग-अलग थी तव्हां जेसी ताईं इकट्ठे रहियो एसी ताईं मां बि पढ़ंदुमि जिते तव्हांखे थकियल ॾिठो उते मां छॾे ॾींदुमि 70 सवाल जो अचा इमाम जी बारगाह में 70 साइल आयो सवाल हिकु जवाब अलग-अलग मौला चयो सवाल कयो पहिरियों साइल उथो सवाल इहो मौला हुसैन जी ज़ियारत जो केतिरो सवाब आहे मौला फरमायो इंसान जी ज़िंदगी जी उमिरि वधंदी आहे तूल उमिरि ॿियो उथो सवाल सॻो मौला हुसैन जी ज़ियारत जो केतिरो सवाब आहे मौला फरमायो जिस्म जी सिहत ॿियो उथो मौला हुसैन जी ज़ियारत जो केतिरो सवाब तवजो जे ख़ामोश रहे त मां न पढ़ी सघंदुमि जे गॾु रहियो त 70 ताईं पढ़ंदुमि जे चुप रहियो त मां मजलिस अध में छॾे ॾींदुमि सवाल कई चौथे उथी करे मौला हुसैन जी ज़ियारत जो केतिरो सवाब आहे मौला मुस्कुराए करे फरमायो बंदे ख़ुदा हुसैन जी ज़ियारत जो एतिरो सवाब आहे इंसान जी ज़िंदगी जा सभु गुनाह माफ़ थींदा पंजो उथो मौला हुसैन जी ज़ियारत जो केतिरो सवाब आहे मौला फरमायो हिकु सवाल जॾहिं हुसैन जी ज़ियारत कंदो आहे अल्लाह 70 नसुलनि जा गुनाह माफ़ सवाल की मौला हुसैन जी ज़ियारत जो केतिरो सवाब आहे मौला फरमाए हिकु सवाल जॾहिं हुसैन जी ज़ियारत कंदो आहे न अल्लाह 70 नसुलनि जा गुनाह माफ़ कंदो अथसि इन खां पोइ ॿियो साइल उथो अदो अदब कई मौला हुसैन जी ज़ियारत जो केतिरो सवाब आहे मौला फरमाए जेको इंसान रसूल जे ज़माने में रसूल जी ज़ियारत करे ओतिरो ई सवाब हुसैन
जे ज़वार कया इन खां पोइ ॿियो साइल उथो अर्ज़ अदब कई मौला हुसैन जी ज़ियारत जो केतिरो सवाब आहे मौला फरमाया को इंसान अर्श ते खुदा जी ज़ियारत करे जेतिरो ओतिरो उन जो सवाब आहे एतिरो हुसैन जी ज़ियारत जो सवाब आहे तवज्जो हुजे त मां अर्ज़ कया साइल उथंदो रहियो सवाल कई मौला हुसैन जी ज़ियारत जो केतिरो सवाब आहे मौला फरमाया ख़ामोश अगर सवाल कंदो रहे मौला सादिक जवाब ॾींदो रहियो माण्हू हज छॾे ॾींदा इमाम ज़माना का आबाद रखे वरी भी गर्जी करे नारा हैदरी साइल खत्म न थी ना तानी चुप जे करे मां पकड़ करे छडी न थो वना इमाम ता के आबाद रखे मुके जल्दी या 9 बजे किथे पहुंचणो लेट थी वया अल्लाह से ता के सलामत रखे तो तेज मां भी रहा पड़ो लेकिन अकीदत के ता चुप जे करे पढ़नो तो पे मजबूरन ताकि मोमिनन के बेदारी के गर्मी में भी निंद्र दा कन अल्लाह से ता के सलामत रखे इमाम जो सायो ता के शरण दे होजे इमाम हुसैन ता के पंजी ज़ियारत नसीब करे मौला हुसैन अलैहि सलाम दा फरमान जेको बंदो मां हुसैन जी ज़ियारत कंदो मन ज़ारनी बाद मौती जेको इंसान मां हुसैन जी ज़ियारत कंदो मां हुसैन जी ज़ियारत कंदो ज़ुरतहु यौमल क़ियामत क़यामत में मां अची करे उन जी ज़ियारत कंदो अगर वो इंसान जहन्नम में भी गुनाह जे करे वने मां हुसैन ला इखरजतहु मां उन के जहन्नम मां कढी करे बाहर ईंदुम त ही मुंहिंजो मुहिबा मुंहिंजो मुहिबा जेको मुंहिंजी ज़ियारत कंदो हुसैन जी क़यामत में मां उन जी ज़ियारत कंदो जहन्नम मां कढण मां हुसैन जो ज़िम्मो आहे अल्लाह सही तां के सभिनि खे हुसैन जी ज़ियारत नसीब कराए माना ज़ियारत ऐं ज़वार खे ख़त्म न कयो लेकिन दिलि जे हिकिड़ो थोरो मौज़ू खां हटी करे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ अदब कयां रसूल जी वॾी में वॾी सुन्नत जे अक्सर तव्हांखे सुन्नत ॿुधाईंदा आहिनि इन्हनि खां सवाल कंदा कयो रसूल जी वॾी में वॾी कहिड़ी सुन्नत आहे मां बयान तो क्या याद करण तव्हांजो कमा पढ़ण जो ज़िम्मेदार मां ॿुधण जा तव्हां ज़िम्मेदार आहियो रसूल जी वॾी में वॾी सुन्नत मां अर्ज़ कयां हज़रत आयशा उम्मुल मोमिनीन राविया अब्दुल्ला बिन अब्बास राविया अब्दुल्ला बिन मसूद राविया टे रावी ने टे रवायतूं जो अर्ज़ कयां इन खां पोइ ॾिसां तो मूंसां केरु कथे आहे केरु नाहे कथे लेकिन कोशिशि कजो त ज़हननि में रखिजो ज़मीन ते ज़ाया न कजो हज़रत आयशा थी चवे मां रसूल खे ॿुधंदी रहंदी हुयमि रसूल जॾहिं बि मस्जिद नबवी में या पंहिंजे हुजरे में इबादत करण खां पोइ दुआ घुरंदो अल्लाह खे चवंदो अल्लाहुम्मा बिहक़ अली वलियुक इल्ला मग़फ़रत लिल मज़नबीन मिन उम्मती खुदा मुंहिंजी उम्मत जा गुनाह अली जे सदके माफ़ कर या अल्लाह मुंहिंजी उम्मत जा गुनाह अली जे सदके माफ़ कर पहिरीं सुन्नत जेके हमेशा दुआ घुरंदो ॿी रसूल जी सुन्नत आहे अल्लाह खे चवंदो अल्लाहुम्मा ला तुमितनी हत्ता तुरियनी वजह अली अल्लाह ऐसी ताईं मौत न ॾी जाए जेसी ताईं अली खे न ॾिसां ये ॿुधण जो हक़ न आहे जे तव्हां इमाम ज़माना तव्हांखे आबाद रखे बी दुआ करी अल्लाहुम्मा ला तुमितनी हत्ता तुरियनी वजह अली अल्लाह ऐसी ताईं मौत न चाहे केर तो दुआ घुरे सरदार अंबिया खातमुल अंबिया सुल्तान अंबिया मोहम्मद मुस्तफा तो दुआ घुरे अल्लाह ऐसी ताईं मौत न दी जाए तो बंदे खुदा को सा शियन दे एतराज तो करे रसूल जी भी तमन्ना या हुई असां के अली का रोकी जो है रसूल सजी जिंदगी अली कंदो रहो दुआ में अल्लाह का यो ही घुरंदो रहो अल्लाह जने मौत ने मोहम्मद थे उन वक्त भी अली सामने हुजे अने हिकड़ी रवायत मार्स के जी सुन्नत सा ताला मरबूत है पैगंबर खुदा अल्लाह के वास्ते दा जन तवज्जो हुजे अर्ज का अल्लाह के चन अल्लाहुम्मा इन्नी अतकर्रबु इलैका बिविलायत अली खुदा अली जी विलायत सदके मां मोहम्मद के पंहिंजे करीब कर खुदा अली जी विलायत सदके मां मोहम्मद के पंहिंजे करीब कर मां अर्ज़ अदब क्या या रसूल अल्लाह तो खवद अल्लाह जे को करीब ही कोने सुल्तान अंबिया तू है कुल कायनात अल्लाह तुझे सदके खलक गया रूए जमीन पे जेको कुछ हा तू जो सदको आखिरत में इज्जत तुझे सदके जन्नत तुझे सदके मका तुझे सदके हकीकत ताईं पहुंचण तुझे सदके तो खवद अल्लाह जे करीब आहे कोन तू तमन्ना तो करे अल्लाह जी बारगाह खुदा अली जे सदके मुखे पंहिंजे करीब कर अल्लाह ऐसी ताईं मौत अता न कर जेस ताईं अली के नरसा खुदा मुंहिंजी उम्मत जा गुनाह माफ कर अली जे सदके या रसूल अल्लाह आखिर अली छे केड़ी हा रसूल जवाब दिंदो बंदे खुदा अली का अलावा कुल कायनात में लो देखा तो सही
हुजे जो अल्लाह के वास्ते जा आबाद रहो। इमाम नसाई कहा करिए हमेशा खुश हो बस अजीज वक्त की किल्लत है। करबला जी जमीन ते नाज़िम जी पलल ततल रेत ते ही कोशिश कंदा कि मसाए में लाइट बंद कंदा कयो जेकर रोमण नाचर चेहरा झुकाईंदा कयो करबला जो ख्याल कंदा कयो। थोड़ा हिते मोमन न्याणियुनि वारा वेठा आहियो नंढड़ियूं न्याणियूं बाबा बाबा कंदियूं हुन